पाकिस्तान खेती चांड्रा गरण। कमदार बाबा साईं गाल करे वजाए छजी। बाबा साईं वजह तो दोला वरी गुस्ताखी। माफी बाबा साईं माफी चवा सच लकल लकल को छोरो यूसुफ भी ता को दोरा यूसुफ मुझे अगिया इए समझत जण वण ते फूसड़िया फूसड़ी वाजी ते अचा न तो यूसुफ जा गेरा उडारे छडिया गेरा। वा बंदूक कई भी जेका गेरा उडारे गेरा न दे अकल सां आसमान बुडी विदो जमीन बथ नहीं दस। हेलो बाबा साईं आयो यो पादर लाए मुखे कुटियो मुखे ना तो कुछ न है न बाबा हो देर निकल तुझो मतलब छा है? बाबा साईं मुखे इहो तो बुधायो अजु ताईं भला मुझो हिकड़ो भी कम थियो न मुझो घर वसियो न वरी यूसुफ के को लोडो आए। बाबा साईं उन ता के दुआ भी दिनी तो बाबा यो यूसुफ मुझे मारने जे पयो है पर न तवा तो बाबा साईं कुछ भी को न कई। हाणे जेकॾहिं कुछ भी कयई न तो दरिया जे हवाले थी वेंदो दरिया जे। नको बाबा साईं मां कोन तो वञा उहे संगा सरदार ई ॿिया। कमदार मां चवां तो तीली न दे मुंहिंजी साप के तंज़ न कर तुम पो बणिजी वेंदे तुम पो। बाबा साईं जेकी भी तव्हां बेइज्जती कयो न हिन अखियुनि ते पर बाबा साईं न यूसुफ जो बिलो कयो न जो कयो ससुर मन धक पुॼावे मोला। अरे वन सुभाणे ट्रैक्टर कराए वनी जमीन खेड़े अच न त उबतो टंगे छॾजांसि उबतो। अरे बाबा साईं जेके जंग भॼाए वेठा आहिनि उहे छुटा। अड़े वरी कंहिंजी जंग भॻी आ ऐं भॻी कंहिं अथसि? बाबा साईं इहो पाण वारो न आहे भाई तूं। हा बाबा साईं त यूसुफ छोरे गोली हणी जंग भॻी अथसि ऐं तो त डॉक्टर बाबा साईं उहे त इलाज करण जे राज़ी न आहिनि। जमी छा थो? बाबा साईं जेको ॿुधव चओ त भला हुनखे घुराया। मां ऐसे जो के फोन कयां थो तूं वाहिदू खे मोकिल त एफआईआर कटराइस ऐं यादि रखजांइ त मुआगे वारी ज़मीन ते कंहिं बि हालत में हर हलाइणो आहे। बाबा साईं मां हींअर साईं असुल कयां तो वञ तक पुॼाणे मौला। Yasin? Yes. Sadat? Yes. Fahad? Saida? Faisal? Yes. वालो या कबूतरी क्लास में आहे न? बोला खान तव्हां खे ख़बर आहे केर आहे? सिंध जो तारीख़ी किरदार आहे। कमदार एतराम कर मैडम जो। लगे तो तुझे जेको मथे में कीड़ो आहे न उहो बि मारियो पतो कदो मां वञ धक तोखे बि तो मोला थो जाए। अरे डाल तो तू वञ मैडम खे मुंहिंजे नाले जो कमदार आयो थी वञ ॿुधायसि वञ। छाजो लोड़ आहे ॿाहिरि कमदार आयो। कमदार के चओ त जज साहब जो हुकुम आहे हिते को बि गैर वास्तेदार शख्स न ईंदो। जेकॾहिं आयो जज साहब छापो हयो त उमिरि भर लाइ जेल हलियो वेंदो। चवेसि वञी त हितां हलियो वञे। ठीक आहे अल्लाह खैर करे ते को ॿुधायो छा चयो मैडम तो आवाज कोन ॿुधोया मैडम जो। का ॻाल्हि कोन्हे का अॼु अचो न थी रे न ॾिस जाए सॼे ॻोठ खे गॾु करे दर ते ॼञ वठींदोमांसि जॾहिं लाऊं लधीमांसि पोइ ख़बर पवंदसि ॾिसां पोइ मना करे अचण खां। चरवन मुझी गाल थदी दिल सां सोच ऐं समझ जेकर कुर्ब सां चवंदो त मुआगे वारी बनी त छा सॼी ज़मीन लिखी ॾींदोसांसि
बाक़ी ॾाढा सां कीअं वठ अख जी माखी आहे जो बसि हे लाहे वेंदो हुनजो ई भत घाटो सोजरा अॼु असांजो भत छिकिरो आहे चरी कंहिं जाइ मां हुन लाइ नथी चवां, मां तो लाइ थी करां। सोजरा फॾा फसाद ऐं दुश्मनियूं बर्बाद करे छॾींदियूं आहिनि। मूं वरी कहिड़ा कतलाम कया आहिनि, छा कयो आहे मूं? मञूं त तो कुझु न कयो आहे, पर तूं घणो वक़्तु अस्पताल में लोड़े आहीं। माशाअल्लाह माशाअल्लाह उन अस्पताल मां बची आयुसि। हाणे मुंहिंजी ॻाल्हि जेकॾहिं कुर्ब सां चवंदो न त बनी ॾींदोसि, पर जेकॾहिं न कड़ती कंदो त कख बि कोन ॾींदोसांसि, कख बि जो वञी अख में पएसि। एॾो मुस्लमानो आहे या मुल्क जो वाली आहे जो ईअं बनी मूंखां वठंदो, बनी मुंहिंजी घर बि मुंहिंजो, वरी दॿाए बि मूंखे वञे, मां को हारी आहियां। छा आहे जे हुनजो मथो कमु नथो करे त तूं ई खणी गौर कर। मां सनम अचे ई पई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। अची वे न बाबा, बिस्मिल्लाह। ख़ैर सां अची वई आहियां मां। ख़ैर माला लाला जी शुक्र आहे, दुआयूं आहिनि तव्हांजूं। अम्मा न को थी ॿुधाई न को थी करी, बसि इहे छप छप कंदी अची थी घर पहुची। माण्हू ठाहींदो आहे त बाबा अचां पई, उहो तुंहिंजे लाइ मानीअ जो गबो तयारु कयो। तव्हांखे छा थियो आहे? छा माजरो आहे? तव्हां ॿिन्हिनि जो मूड छो ऑफ आहे? का ॻाल्हि न आहे मां, तूं थकिजी आई हूंदी ऐं बुख बि लॻी हूंदई। मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां? न मां मानी खे छॾ, चांहि खणी आ। हा मुंहिंजा बच्चा, खणी थी अचां। छो आई आहीं? छो ना अचां? ये मुंहिंजो घर आहे, न आहे तुंहिंजो घर। बसि कर, तूं न्याय न मन कटी, उहे बि मूं फ़ैसिलो कयो आहे। छा जो फ़ैसिलो? हले त ऐं चवे थी तूं निकर हितां, न त केस कंदी सही खून जो, सुक थी वेंदी आहे। तोखे मोकल आहे? कहिड़ी साबिती आहे तो वटि? डॉक्टर जी मूं वटि रिपोर्ट आहे, वठी आई आहियां। तूं ऐं यूसुफ ॿई सोखा आयो हा। मुड़ी लंघ मूंखां मम्मा मारजी वेंदी आहे। अरे हलड़ी हल, मारे थी मूंखे हथ त लाए तूं ॾेखार त ॾेखारे ॾींहं जा तारा। मां साथ वारस वे जा वञे बीठो हुजे मां साथ। हाणे माठ कर त वाछू न कननि ताईं हाणे छॾियई। सोणी में सच चवंदी आहे कंहिंखे वणे या न वणे। मां साथ वारस खे त वर्दी ॾे। ऐं चवई थी टर हितां त हिन ॾाइण सां गॾु तोखे बि न क़बर में विझी छॾिया। मां साथ अॼु त सफ़ा डंगे थी। बी वारस बी, हिन खे बि पाण सां गॾु वठी वञे त न त मां ॿुधाईंदी सां यूसुफ खे शाम जो। मां त मरां थो त मां साथ हले मूंसां, पर यूसुफ खे छा चवंदी त सोणी आई वारस जो निकाह कराए छॾे। हा चिड़े मोहांटी, ही तूं चमी छा थी? शर्म नथो अचे अहिड़ी ॻाल्हि कंदे? मां साथ नूरीअ जी ॻाल्हि ते गौर कर, वारस वे जा वञे। वञी मोहाड़ा जे तरे में पओ, निकिरे था। वञे तो वारस, तौबा हज़ारी। यूसुफ खे चवंदसि त तुंहिंजी हिन वारसड़े जी सलाह आहे पाण में बिलो करींसि। बसि कर, आउं चवे थी घटि वधि न ॻाल्हाए थी त मुंहुं न चिथे छॾें। मां चवां थी निकिरे थी या कयां पूरो? सफ़ा का ॾाइण तूं त हया खां ई निकिरी वई आहीं। तूं वरी हुन खां घटि आई छा? हल निकिर तार। अड़े हल निकिरजी सखी, तोखे कंहिंजा हथ कोन लॻाए न। बी त मां थी ॿुधायां न त हीअं लॻंदा आहे। करे छा थी? करे छा अमाओ छा थी करीसि? हाड़ीस हिन मथो कराईंदी अचे बिना तोले डांस। न चओ मां चीन खे अम्मा चई न, ऐं सिधी हाणे कोर्ट में वेंदुसि। ॾिस त कीअं थी सोखो करायां। वरियाम जी वारिस सोणी आहे सोणी चवंदी आहे सच, पोइ कंहिंखे वणे न वणे। मूंसां त वहल आहे, मां न रहंदसि। हीअं खे चाची चवे थी यूसुफ खे चओ त मुंहिंजी वारिस सां शादी कराए। जॾहिं न मूं इनकार कयो त खखर जीअं हूं करे चिमड़ी वई।
हाँ ये छा थी चए? सकरात जो सोता न दे नवाज़, मां तोखां बिना कान जी सघंदसि। मुझे वस में नाए जाने सिर जे खौफ़ खां लिकंदो तो वधा। अया तो कुछ न थियो आहे, पर भउ आहे कुछ न कुछ जरूर कंदो। ऐं मां बि कॾहिं बि माफ़ न कंदीसान। तू रुगो लिखी ईंदो कर। न साया अचण मना हयातीअ खां हथ खां जीअरो हूंदुसि त फोन ते ॻाल्हाईंदोसि। जेकॾहिं फोन खसिजी वियो त पोइ ॿई पूरनि में इहो त हाणे बि आहियां। मां त वटजी वेरा वेरा थी वई आहियां। हाणे जुदाईअ जी बाहि मेरू पंहिंजो मुक़दर आहे। नवाज़, मां तोखां बिना कीअं जी सघंदसि। मेरू मां त हींअर ई मौल आहियां। मुंहिंजी ॼमार बि तोखे लॻी। भई कहिड़ी ॻाल्हि चवां, के बहाने शहर अच त उते मिलूं। शहर जे लाइ त नौरोज़ खे चयमि, पर मुंहिंजी ॻाल्हि कोन मञियईं। को बहानो करे अचे हा, मां बि होॾां अचां। हा, सोचींदसि। छा मसलो आहे? छा मसलो? यार मां अचानक ॻोठ हलियो वियो हुउसि, ज़रूरी कमु हुयो। फोन विसरी वियो, इन करे बंदि हुयो। नाराज़ आहीं? न, तुंहिंजो लहजो ॿुधाए थो तूं नाराज़ आहीं। तोखां नाराज़ न आहियां। नौरोज़, बाक़ी कंहिंखां नाराज़ आहीं? आंटी इशरत जो ॾुख आहे। अम्मा त उहा बि हक़ में न आहे। उहा असांजे विच में दूरियूं पैदा करण थी चाहे। छो? मूं आंटी खे छा कयो? मुंहिंजी शादी कराइण थी चाहे। छा? शादी? हा, कैसा? शायद सां। शायद सां? जीअं मतलब त तू भी इहो थी चाहीं? नौरोज़, बेतमारी मूं ते। ज़ाहिरी ॻाल्हि, नॉर्मल अंदाज़ में इहो ॿुधाइण बि सहमत हुअण जे बराबरि आहे। तूं अञा बदज़न आहीं। मां तुंहिंजे लाइ लुच्छा ऐं फतकां थी ऐं तुंहिंजी रविश घेरनि वारी। प्लीज़ नौरोज़, प्लीज़। पर मुंहिंजे अंदर खां पुछो अथई। मां तुंहिंजे अंदर मां थी आई आहियां। तूं उहो साॻो न ई रहियो। नौरेज़, हाणे तूं बदिलजी वियो आहीं। एतिरी तकड़ छा जी? मासी तूं पाणी ते चयो त हुयो। वो देश छा जी? सादगी सां ई निकाह कयूं। मां ॿिन्ही जे हक़ में आहियां। फिज़ा पढ़ियल लिखियल छोकिरी आहे ऐं हुनजी रज़ामंदी लाज़मी आहे। मासी, कच्ची रज़ामंदी भी कबूल आहे। ज़िंदगीअ जो मसलो आहे, मज़ाक न सम्झ। संभाले वठंदो सांस, तव्हां सां गॾु रहंदुसि। छा? असां सां गॾु? मासी, मूं वटि घर किथे आहे? भला किराए जे घर में फिज़ा रहंदी? न, पोइ त तोखे घर वठणो ई पवंदो। मासी, किथां वठां? भला मदद कर। मां तुंहिंजी मदद किथां कयां? मासी, हिन बंगले खां सवाइ हूअ 7 फ्लैटनि वारी प्लाज़ा बि त अथई न। इन ई फ्लैटनि जी किराए मां त हिन घर जो कारोबार हले थो न। मासी, शादी खां पोइ ही बंगलो मुंहिंजे नाले ते हुजे ऐं पोइ हवाले करे छॾजां। तूं फिज़ा सां निकाह करणु छो थो चाहीं? दौलत जी लालच में? तुंहिंजो मतिलबु इहो आहे? हा, बिल्कुलु। रिया मासी, गलत, बिल्कुलु गलत। मूंखे का बि लालच न आहे। चई जो त घर तुंहिंजे हवाले तुंहिंजे नाले, इन जो मतिलबु छा हो? मासी, मूं त आज़माइश लाइ ईअं चयो। शादी कराए किराए जी जॻह में रहंदुसि। न थींदो निकाह। पढ़ी लिखी ऑफिसर थी पंहिंजो घर वठ, पोइ हेॾां हलियो अचिजांइ। ठीकु आहे मासी,
कोशिश मां अॼु खां ई कंदुसि। ये शर्त पूरा करण खां सवाइ सोचिजांइ बि न। मङणी त करे छॾिजे न भला। न, हरगिज़ बि न। अम्मी मुझे पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। कहिड़ी? मां हिन निकाह जे लाइ तयारु आहियां। छा? आऊं ये छा पई करी सनम? मां त सलीम जी मोहब्बत जे दामन खे वठी सेरा पार करण निकिती हुअमि, पर मां तंहिंखे सेरा जे बरपट बयाबान में छो देखे रही आहियां। भले तूं दुनिया आॾो पहाड़ जेॾो हौसलो रख, पर उन शख़्स लाइ त मेण बणिजी वञ जंहिं शख़्स जी मोहब्बत हमेशह तुंहिंजे विखिरियल जज़्बनि खे समेटियो आहे। अञा न ॻाढ़ अम्मा ते ने इल्ज़ाम मुंहिंजो जी छोड़े ॾिठो आहे। मुंहिंजी इज़त ऐं गैरत ते तो हमलो कयो आहे नूरी। मां तुंहिंजी इज़त न आहियां भला? तूं मुंहिंजो साह आई, जिंद जान आई जानब। ॿुधाए मूं तुंहिंजी मोहबत करे छा न कयो आहे? इहो इल्ज़ाम जी छोड़ींदड़ आहे ऐं नामुनासिब आहे। कोई वारस लामारा छो थो ॾे भला? अम्मा जो रिश्तेदार आहे, ईंदो हिन घर में। मासड़ जी तबियत अहिड़ी आहे, हिन जो मतिलबु इहो न आहे जेको तूं वरितो आहे। मूं त ज़रे घटि हुनखे माण पियो चाहियो, पर हुन क़ुर शरीफ़ ते हथ रखियो त मां साद पाक आहियां। पोइ मूं चुप कई। वो बाहि में चई ॾिनो यूसुफ। अहिड़े लफ़्ज़ कढण ते तुंहिंजी ज़बान फरी कीअं? यूसुफ मूंखे इहा ग़लती माफ़ कर। बाक़ी हा, मां हिन घर में हिते अचणु कोन ॾींदीसांसि। हाणे ठहियो ईंदी बि कोन, रोके छॾियो दमाद मूं। यूसुफ मूंखे दिल सां माफ़ कर। माफ़ी दई। हा, आईंदा अहिड़ी ॻाल्हि न कजांइ त कराए न बिना दूल जे डांस। हरगिज़ न यूसुफ, हरगिज़ न। यूसुफ विक्री आबा हारे केस में गुरबल आई। ॾिसां त केरु आहे? न वे मां थी ॾिसां त केरु आहे। हूं तो काको सोचरो ॿियो वरी केरु हूंदो? ॾिसांसि तो मां। न न यूसुफ तूं वे केरु आहे? यूसुफ पुलिस तुझे घर ते कड़ो चाढ़ियो आहे। यूसुफ पुलिस ख्याल सां निकर जाए। मां पोए पासे कोट टपी थो निकर, अॻे ई कमदार दा पदो आहे, बिना दूल जे डांस। सलीम सनम छा ॻाल्हि आहे? अॼु तुंहिंजा लफ़्ज़ तुंहिंजो साथ छो था ॾियनि? छा थियो आहे तोखे? सलीम आई एम वेरी सॉरी। सनम तूं कहिड़ी ख़ता कई आहे जो अॼु सॉरी पई चवें? सलीम मूं तोखे इंतज़ार जो घेरो समुंड जाॻायो आहे। तुंहिंजी मोहबत जो समुंड जाॻण त छा आसमान जे तारनि सां गॾिजी इंतज़ार जी वसल में घारे सघां थो। सलीम मां तुंहिंजे दिल जे आकाश खे उमास जी शब में तोखे अकेलो कोन छॾींदसि। मूं त उमास रातिनि में हमेशह चंड जी पुकार कई आहे सनम, ऐं तुंहिंजी पुकार ते चंड उभरी आयो आहे। सलीम हर तरफ़ चांडराण थी रही आहे। सनम तुंहिंजे लफ़्ज़नि अॼु मूंखे नओं जीवन दान ॾिनो आहे। हा सलीम इन जे करे त मूं तुंहिंजे ख्वाबनि ऐं ख़्वाहिशनि जी ताबीर करे छॾी आहे। सनम सो कीअं? त मां फ़ैसिलो कयो आहे त तोखे इजाज़त ॾियां त तूं पंहिंजे घर वारनि खे मुंहिंजे घर वारनि ॾे मोकिल। सनम वाकई? हा सलीम। अम्मा मूं सभु कुझु ॿुधी वरितो आहे। सरदार साहब जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो न त मूसा यूसुफ जा माण्हू न
तव्हांजे ने कमदार जा माण्हू विड़िया हुआ। हाँ? इहो वरी चवीं छा थो? बाबाजी जेको मूं चयो, यूसुफ खे बि ने कमदार जे माण्हुनि लेटायो ऐं थाणे ते मां पहुतुसि। बाक़ी बाबाजी तव्हां सरदार आहियो, ज़ाहिरा मर्ज़ीअ जा मालिक बि आहियो, असीं आहियूं तव्हांजे राज जा माण्हू। जेकॾहिं तव्हां तरफ़दारी नथा कयो त घटि में घटि इंसाफ़ त कयो न। अरे यार ड्रेग छॾ, ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं इहा चपटी वॼायमि न त सोजरा तोखे चांडका अस्पताल बि कोन झलींदी। बाबा साईं तव्हां तकलीफ़ न कयो, हुकुम कयो मूंखे त असल हिकिड़ी लपाट हणा न वञी रमस अस्पताल वञी बचंदो। कमदार कानून न ॻाल्हाए, बाक़ी सरदार साहब हक़ आहे, जेको वणे सो ॻाल्हाए, तूं विच में महिरबानी करे टंग न अड़ाए। अरे मां ठीकु करे थी न वञे वन थक ॼाणे मला बात तुम्हारी चुप। सोजरा आख़िरी दफ़ो थो चवाए, बाबा साईं हुकुम कयो। सुठो इन में अथई त संग कमदार जे हवाले कर ऐं मुआदे वारी ज़मीन मुंहिंजे हवाले कर, न त चवां थो त लॾो पटे हलियो वञ, न त कंदोसि तीन वाल। बाबा साईं संग ॼण खां सवा लॾो कीअं पटींदो? अरे हाणे तूं त चुप कर। ज़ाहिर आहे त संग ॾेई तां पोइ निकिरंदो, ईअं निकिरण जी त हिन में ताक़त ई कोन्हे। बहुत ही मुझे हथन के ॾिसो, महिरबानी करे मूंसां इहा सीना ज़ोरी न कयो। चवी छा थो? अरे यार सीना ज़ोरी न आहे, पर चवण नथो वठी न, उन जे करे चिड़ थी लॻी चिड़। बाबा साईं ॾिसो न, चवण बि त कंहिं मुनासिब ॻाल्हि जो वॾा। हाणे ने मुहागे वारी ॿनीअ ते यूसुफ जो फॾो अलॻि, तव्हांजो उन जे मथां ज़ोर अलॻि, कया त छा कया? संग जे लाइ हरू भरू तंग करणु इहा सीना तोरी न आहे त ॿी छा आहे बाबा? संग लाइ त कमदार तोॾे मेड़ खणी ईंदो, मुहागे वारी ज़मीन तां सुठो इन में अथई त हथ खण। ओए यूसुफ ॼाणे मां ॼाणिया। बाबा साईं टोले छॾो फ़ैसिलो, असुल लख जी ॻाल्हि कई अथव, मां अॼु मेड़ वठी वञा थो सोचरे ॾे। जेका न तव्हां संग जी ॻाल्हि था कयो त संग न मां बोए ॾींदुसि न जेरे ॾींदुसि, बाक़ी मुहागे वारी ॿनी तव्हांखे आई ऐं लॾो मां ॻोठ मां खणी थो वञा। संग ॾियण खां सवाइ तव्हां वेंदे कीअं? बाबा मूंखे मारे पोइ संग जो सोचिजो, बाक़ी मां तव्हांजे कमदार जे ख़िलाफ़ कोर्ट में ज़रूरी वेंदुसि त ऐं रिपोर्ट बि दाख़िल कराईंदुसि त तव्हांजो कमदार मूंसां ॾाढा ई थो करे। सच चवंदा आहिनि, कीवलीअ जो जॾहिं मौत थींदो आहे त उन जा पर निकिरी ईंदा आहिनि। हाणे ये सोजरे जा पर कटणा पवंदा। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।